إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين محمد وآل محمد لا إله إلا الله اللهم صل على محمد بلند الصلاة نعرہ تکبیر نعرہ رسالت یا رسول اللہ نعرہ حیدری یا حسینیت زندہ باد یزیدیت مردہ باد صلوات محمد أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله
सजाद पहुंचाया वो मैं बहु खाया बिचों बादे कंढते जाके साया मौला राजी के शिकायत करे केड़ा जुमला दीजे मेरी चादर शिमरे लहाइए तेरे नाकों वल वल जाए यारी जोलिया साइन के मंदिर में बची आया है एक कई रस्सी में 60 बीबियों बदला बलाओं तालियाना दे हंदा पे अचन सायो विच मंदा भाई रंजे लाए रोए जुन अदारो जने साइन मौला अली लाज करीब आया मौला अब्बास जी लाश कड़पी लई गोया मौला अब्बास जान तो जाए साइन मोजे होंदे त चादर हुई मुखों पुया चादर कैला दीदी मौजूद मना भी थिया जिंदगी बचाएगी मायन शामिल के खुदाया मजी सरदार लादी चादर किया लाथी तो जने मौला अब्बा जाए जज्बात साइन दिखाए या साइन रोई करे भाग के केड़ो जवाब तकलीफ न कर मैं राजी ना देनी दा कदर शनासे देखो पते सादियां पढ़दियां दा देखो हर वेले सादी गरमा में कुंचा दरदा अरमान कोई नहीं एक गालों जिगर उदासे अज त्रेवारी में तू शिमर में गुजरे तेरा किन्हीं शेर अब्बास सादी गरमा अब्बास माँ के गैर चादर दे शाम दीवीना दोबारे याद आती जो हर हर शिमर अग्या जी करे तो जय किथे थी अब्बास आने अब्बास के सदिया तुझी चादर उठाए अला लानतुल्लाह अला कौमिन ज़ालिमीन अम्मा बअदो फक़द क़ाल अली अलैहिस्सलाम अन्नासु नियामुन इज़ा मातू इंतबहू सलवात सभी देखिए सलवात पढ़ मोहम्मद आए तकबीर आए रिसालत हैदरी सलवात पढ़ मोहम्मद खुदावंद मुताल बेहक जहादा मासूमीन अलैहिस्सलाम मरहूम मगफूर मौलाना एजाज अली ये दर्जात में बुलंदी फरमाए खुदावंद आलम के आला इल्लीन जे दर्जे के फायज करे इलाही आमीन शान जेके उन जा लवाहिकीन अज़ादार या मोमिनीन जिन ही फर्शी अदा विछायो उन्हनि सभिनीनि जे नेकिन में इज़ाफ़ो फरमाए इलाही आमीन मालिक असां सभिनीनि जा गुनाह माफ़ फरमाए इलाही आमीन वक्त जे इमाम जो जल्द ज़हूर फरमाए इलाही आमीन सलवात पढ़ो मोहम्मद वाला अल्लाहुम्मा सल्लि अला महाजनिया मौला अमीरुल मोमिनीन जो फरमान पढ़ो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मौला अंदर फरमाए अन्नासु नियामुन माण्हू गफ़लत जी निंड में सुता पिया आहिनि इज़ा मातू इंतबहू तॾहिं जाॻंदा जॾहिं मौत जो फ़रिश्तो अचे बेशक बेशक
ये असांजा आबा व अजदाद, असांजा अजीज, असांजा पाड़ेसरी दोस्त सब अखियुनि जे अॻियां विया आहिनि। जॾहिं न मरण वारे जा वारिस रड़ी करे रोईंदा आहिनि, मलकुल मौत चवंदो आहे त ए इंसान रुगो ही न मुआ तव्हां वटि बि कॾहिं महिमान थी बेशक वाह साईं वाह साईं जो हर कंहिंजो रूह कब्ज़ मां कंदुसि सुभाणे तव्हांजो वारो। ही ज़िंदगी अल्लाह जी तरफ़ां नेमत आहे। वाह साईं वाह। इन ज़िंदगी में इंसान मालिक जे हुक्मनि ते अमल करे, बेशक वाजिबात खे अदा करे सुभान अल्लाह वाह वाह ऐं पंहिंजे पाण खे हराम खां बचाए। वाह साईं वाह साईं वाह वाह। जेके नेकियूं कयूं था इहे बि असांखे पुराने जिस्म अख़्तियार कनि थियूं। तवजो आहे। जेको बुराइयूं करे थो, तौबा नथो करे, उन जे लाइ बि हिकु जिस्मानी हैसियत उन गुनाहनि खे मिले थी। रिवायत में ही आहे त जेके नेकियूं कनि था मोमिन, उन्हनि जा आमाल नूरानी जिस्म था अख़्तियार कनि। वाह साईं वाह। ऐं जेके गुनाह आहिनि उहे बलाउनि, बिछुनि, नांगनि जी शकिल अख़्तियार कनि था। अकेली कब्र मौला हसन मुश्तबा अलैहिस्सलाम फरमाइनि था त पंहिंजनि जी जुदाई मूंखे मारे ऐं माउ पीउ, भाइर भेनरूं, अज़ीज़, अल्लाह दोस्त जॾहिं वञनि था, उहो इंसान खे ख़बर थी पई त ही बि विया, ही बि विया, ही बि विया। वाह साईं वाह। मलकुल मौत चए इन्हनि जे लाइ ॾरो, पंहिंजो को फ़िक्र कर। वाह 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 वाह। जो तोखे ही जान छॾणो आहे, अल्लाह बि इहा तक़ाज़ा थो करे लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। ख़ुदा थो चए मां तव्हांखे आज़माइण थो चाहियां त तव्हां मां मरण अल्लाह आज़माइण केरु थो करे। वाह 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 साईं वाह। हिकिड़ा माण्हू उहे आहिनि जेके वाजिबात खे अदा कनि था, हिकिड़ा उहे आहिनि जेके वाजिबात जी तरफ़ मुतवज्जह न आहिनि। बेशक जीअं मरण वारो मरीज़ हो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इनाम ॾिनो आहे मौला अली जे मञण वारनि। इनाम इहो ॾिनो आहे मौला सय्यदुल अंबिया मन मात अला उम्मे आले मोहम्मद मात शहीद। वाह जेको आले मोहम्मद जी मोहब्बत में ही जान ही जहान छॾींदो, उनजी मौत शहीद जी। बेशक वाह वाह वाह। अहल बैत जे उबदार जी वॾी अज़मत आहे, वॾो मक़ाम आहे। जॾहिं मोमिन ही जहान छॾे थो, मलकुल मौत अचे थो, मोमिन खे इहो थो चए जे राज़ी आहीं त तुंहिंजो रूह कब्ज़ कयां। राज़ी न आहे त मां मोटियो थो वञां। वाह वाह वाह। लेकिन यादि रखो ॾिस त हिन वक़्तु तुंहिंजे चोधारियूं पंतनि पाक बीठा आहिनि। वाह वाह
जेके तोखे वठण जे लाइ आया आहिनि वाह वाह ऐं ॾिस जन्नत जो मक़ाम वाह सही वाह रिवायत में त मोमिन मरण खां पहिरियों पंहिंजो जन्नत जो उहो मक़ाम उहो घर ॾिसंदो पोइ मरंदो वाह हू आहे तुंहिंजो जन्नत जो मक़ाम हाणे ॿुधाए त तयार आहीं या न वाह सही वाह मलकुल मौत जॾहिं अहल बैतन खे पंतन पाक खे ॾिसंदो चवंदो त मूंखे कुझु न खपे मूंखे साईं खपनि अहल बैत खपनि जो उहे मुंहिंजे मथां अची विया आहिनि पोइ उहो इंसान मोमिन रूह जे नज़राने ॾियण लाइ तयारु थी सुभान अल्लाह वाह सही सलवात पढ़ो मोहम्मद इन मोमिन जो जनाज़ो जेको थिए थो हुकुम आहे त मरण वारे जे मथां 4 तलक़ीनूं पढ़ो अल्लाह वाह सही वाह हिकिड़ी वक़्तु सकरात जे टाइम वाह सही ऐं ॿी गुस्ल ॾियण जे टाइम ऐं टीं तलक़ीन जॾहिं क़बर में लायोसि वाह ऐं चौथी तलक़ीन जॾहिं क़बर ढकिजी वञे पोइ हिकिड़ी तलक़ीन सुभान अल्लाह वाह माना अहल बैत अलैहिस्सलाम असांजे लाइ बहितरीन मवाक़े ॾिना आहिनि बहितरीन नुस्ख़ा दसिया आहिनि मरण जे टाइम ते जेको ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु जेको मरण खां पहिरियां इहा शहादत पढ़े थो अल्लाह हुनजा सभु गुनाह माफ़ सुभान अल्लाह वाह 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 सही वाह इन जे करे हुकुम आहे तलक़ीन पढ़ो सदर भुलिजी वियो आहे या यादि न अथसि त उनखे यादि कराए वाह वाह हुकुम आहे त उनखे कलमा शहादत ज़बान ते तव्हां आणो त उनजी ज़बान ते बि ईंदी वाह वाह ऐं वक़्तु सकरात हुकुम आहे त सूरे मोहम्मद जी बि तिलावत कयो अल्लाह सूरे मुल्क जी बि तिलावत कयो ये सूरतूं जे पढ़ंदो त मोमिन मौत ते जेका ईमान ते मरंदो इन जे करे अहल बैत अलैहिस्सलाम हुकुम ॾिनो आहे फरमाइनि था त अगरि हिफ़्ज़ ईमान जी दुआ जेको हर नमाज़ खां बाद में पढ़ंदो उनजी मौत ईमान ते थींदी वाह उहा हिफ़्ज़ ईमान जी दुआ कहिड़ी आहे रज़ीतु बिल्लाहि रब्बन व बिमुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि नबिय्या व बिल इस्लाम दीनन व बिल कुरआन किताबन व बिल कअबति क़िबलतन व बिअली वलिया व इमामन बिल हसन वल हुसैन व अली इब्न अल हुसैन व मोहम्मद इब्न अली व जाफर इब्न मोहम्मद व मूसा इब्न जाफर व अली इब्न मूसा व मोहम्मद इब्न अली व अली इब्न मोहम्मद वल हसन इब्न अली वल हुज्जत अल्लाहुम्मा इन्नी रज़ीतु बिहिम अइम्मा फर्ज़नी लहुम इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर खुदाया मां तुंहिंजी रज़ा ते तो रब जी रज़ा ते राज़ी आहियां वाह वाह मोहम्मद मुस्तफ़ा जी रज़ा ते राज़ी आहियां तमाम आइम्मा जी रज़ा ते राज़ी आहियां उहे राज़ी रहनि वाह सही वाह ऐं खुदाया मूंखे मुंहिंजे लाइ इन्हनि खे राज़ी कर सुभान अल्लाह अहल बैतन खे राज़ी कर ताकि मुंहिंजी मौत आसान थिए ऐं ईमान ते मौत वाह सही वाह वाह
मां अहल बेतन सां विला थो रखां, मोहब्बत थो रखां, उन जे दुश्मननि खां बेज़ार आहियां। बेशक वाह सलवात पढ़ो मोहम्मद वाले। हुकुम आहे त जनाज़ो जंहिंजो बि हुजे उन जे जनाज़े में शिरकत कंदा कयो, ॾिठल हुजे या न ॾिठल हुजे। वाह सही वाह सही कॾहिं पंहिंजो बि खटोलो खजंदो। बेशक बेशक लिहाज़ा उन मय्यत में उन जे जनाज़े में शिरकत कयो। मौला अली अलैहिस्सलाम जे लाइ रिवायत आहे, कॾहिं सलवात पढ़ो मोहम्मद। मौला जन मज़दूरीअ तो मोटिया पिया अचनि, बेल जो हथ में आहे या ॾिठो त हिकिड़ो जनाज़ो पियो वञे। तवजो आहे। मौला अली अलैहिस्सलाम जुती पंहिंजी लाथी, जुती लाहे करे उन मय्यत खे कुल्हो ॾिनो। असां घणे कॾहिं अहिड़ी रियाकारी या अहिड़े तकबुर में कॾहिं अची वेंदा आहियूं, मां वरी हिनखे कुल्हो ॾियां, अली इब्न अबी तालिब कुल्हो थो ॾे त तूं कहिड़े बाग जी ॿोली। मौला अली अलैहिस्सलाम कुल्हो ॾिनो या मौला के मोमिनीन अर्ज़ कयो मौला जुती छो लाथो। मौला जो फरमायो जो अल्लाह जो मेहमान आहे, उनजी इज़त आहे त मां जुती लाहे हिनखे कुल्हो ॾियां। मरण वारो केरु बि हुजे उनजे जनाज़े में शिरकत कयो, तशरीह जनाज़ा कयो। ऐं जॾहिं नमाज़ जनाज़ा थिए त इहे जनाज़े जूं दुआऊं जेके बि आहिनि इहे सभु पढ़ो। सभु हिननि खे इहे दुआऊं अचणु खपनि। जेका चोथीं दुआ आहे, जॾहिं न सभु मोमिन 40 ॼणा या 40 खां मथे मोमिन जो जनाज़ो पढ़नि था, इहे दुआऊं पढ़नि था, त ख़ुदा तो चए मां मरण वारे जे बि गुनाह माफ़ कया ऐं जिन जनाज़े नमाज़ पढ़ी आहे उन्हनि जा बि गुनाह माफ़। जनाज़े में तूं मोमिन आहे, तूं वॾो आज़ादु आहे, पंहिंजे पाण खे क़ुरान जे भेट क़ुरान सां त अल्लाह मोमिन कंहिंखे चयो। मोमिन कंहिंखे चवंदा आहिनि? मोमिन जे लाइ जो टाइम सुंदर फरमाइनि जॾहिं मोमिन तिलावत थो करे वइज़ा तुलियत अलैहिम ज़ादतहुम ईमाना, मोमिन जॾहिं क़ुरान जी तिलावत कंदो आहे त अल्लाह उन जा गुनाह माफ़ करे छॾींदो। जो मक़ाम मर्तबो आहे मरण वारे जो, हाणे अल्लाह चए थो त हेतिरा 40 ॼणा चवनि था त हिनखे असां सवाइ गुनाह जे ॿियो कुझु न ॾिठो। क़िबला गुलाम अली साहब रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो मजलिस में फरमायो त जेको इहा शाहिदी ॾे थो अल्लाहुम्मा इन्ना ला नअलमु मिन्हु इल्ला खैरा, मां हिनखे सवाइ नेकीअ जे ॿियो कुझु न ॾिठो। साईं हिकिड़ो माण्हू आहे जेको गुनाहगार नमाज़ नथो पढ़े या रोज़ो नथो रखे, वाजिबात अदा नथो करे, हिते जेका नेकी आहे उहा नेकी आहे मोहम्मद और आले मोहम्मद सां मोहब्बत करे। खुदाया मां हिनखे सदाईं अली अली कंदे ॾिठो, मां हिनखे मजलिस में ॾिठो, मां हिनखे नमाज़ में ॾिठो, मां हिनखे मस्जिद में ॾिठो, मां हिनखे करबला वेंदे ॾिठो, मां हिनखे जेको आहे मासूमीन जे रोज़नि ते ॾिठो, काबतुल्लाह में ॾिठो।
लेकिन विलायत अहल बैत मुक़द्दम आहे। आगा मुक़द्दस अर्ज़वेली वॾो आलिम आहे पंहिंजे मदद साईं जंहिंजो इंतकाल थी वियो कुझु ॾींहंनि खां पोइ पंहिंजे कंहिं आलिम खे ख्वाब में आयो। ख्वाब में जीअं आयो पूरे ॾिसो जीअं ख्वाब में आगा साहब जन आया तो पुछण लॻो साईं कीअं थी निभेव छा हाल आहे तव्हांजो वाह साईं वाह कि मता जे ॿाहिरि पंहिंजे नमाज़नि रोज़नि ऐं इन्हनि ते घुमंड कयो मूंखे कुझु मिलियो आहे त अली जी मोहबत में वाह वाह मोहब्बत अली सां गुनाह मिटजनि बिस्मिल्लाह वाह साईं वाह मजलिस जे ॿुधण सां गुनाह मिटजनि था। वाह साईं वाह 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 ऐं मासूमीन जूं वरियूं इनायतूं आहिनि बीमारियूं थियनि थियूं बीमारी मुशरिक काफ़िर ऐं मुनाफ़िक जे लाइ बीमारी अज़ाब आहे मोमिन जे लाइ रहमत आहे। वाह 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 मोमिन जे लाइ रहमत आहे गुनाह मिटजी था वञनि। वाह साईं वाह अल्लाह फरिश्तनि खे थो चए त हे फरिश्तो मां हिनखे बीमार कयो आहे नमाज़ न पढ़ी सघियो आहे त हिनजी डबल नमाज़ वाह लिखो छो जो हिकु इहो त जेका मां बीमार करे थमांसि ॿियो इहो त जे ख़ुशि हुजे हा त मूंखे यादि करे हा सजदा करे हा नमाज़ पढ़े हा लिहाज़ा हिन जो डबल सवाबु वाह साईं वाह अहल बैतनि जी मोहब्बत नबी पाक त फरमाइनि हुब्बु अलीयन याकुलु ज़ुनूब कमा ताकुलु नारल हतब अली जी मोहब्बत गुनाहनि खे ईअं खाई वेंदी आहे जीअं सुकल काठीअ खे बाहि वाह 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 दुआ इहा घुरिजे अहल बैतनि जी विला ऐं मोहब्बत अल्लाह असांखे क़ाइमु रखे इलाही आमीन ऐं साईं जेके तकाला था कनि अल्लाह जेका तकाला थो करे त मरण खां पोइ कुझु खयूं वाह साईं वाह मरण खां पोइ कुझु खयूं खयूं रिवायत जे लफ़्ज़नि जॾहिं मोमिन क़ब्र में वेंदो हिकिड़ो मोमिन चए थो पियो त जीअं मां क़ब्र में वियुसि थोरी देर खां पोइ क़ब्र में रोशनी थी वई क़ब्र में रोशनी थी वई ऐं वरी ख़ुशबू अहिड़ी आई जो अहिड़ी ख़ुशबू मां दुनिया में न सुधी उन खां पोइ कुझु अनवार आया छा आया अनवार नूर जी जमा अनवार माना कुझु नूर आया जेके मुंहिंजे जनाज़े जी चौधारियूं फिरी विया वाह साईं वाह या एतिरे में अज़ाब आयो उहे जेके अनवार हा जेके नूर हा उन्हनि अज़ाब खे पोइ ते भॼाए वाह वाह साईं वाह हाणे जॾहिं जेका आहे अनवार बीठा या मथनि खां जेको नूर बीठो हो उन हिक हिक खां पुछो तुंहिंजो नालो छा आहे वाह साईं वाह तूं पंहिंजो तारुफ़ कराए ॿिए खे चई तूं पंहिंजो तारुफ़ कराए टे खे चई तूं पंहिंजो तारुफ़ कराए चौथे खे चई तूं तारुफ़ कराए पंजे खे चई तूं बि तारुफ़ कराए पहिरें खे जॾहिं चई त तूं केरु आहे अचणु लॻसि मां तुंहिंजी नमाज़ मां तुंहिंजी जेका दुनिया में नमाज़ पढ़ी थी मां उहा तुंहिंजी नमाज़ वरी ॿिए खां पुछई तूं केरु आहे चई मां हिन जो रोज़ो वाह साईं वरी टे खां पुछई तूं केरु आहे चई मां हिन जो हज आहियां वाह पंजे खां पुछई तूं केरु आहीं चई मां हिन जी ज़कात आहियां वाह साईं वाह हाणे जॾहिं सभिनीनि खे सवाल करे चुको त सभई चवणु लॻो असां खां त पुछई त तव्हां केरु आहे तूं त ॿुधा तूं केरु आहीं जे मां उहो आहियां जे मां न हुजां हा त तव्हां बि न मां उहा शइ आहियां जो मां न हुजां हा त तव्हां सभु न हुजो
मोहब्बत अहल बैत आहे मोहब्बत अहल बैत हिन दुनिया में भी गॾु ऐं आख़िरत में भी गॾु हूंदी ऐं असांजी सिफ़ारिश फरमाईंदी सलावत पढ़ो मोहम्मद वाले ये सूरतूं सूरह यासीन सूरह अर्रहमान सूरह मुल्क ये सूरत मोमिन पढ़े तो न अल्लाह इनके जिस्म दी जेकी कयो था सदके दी अल्लाह इनके भी जिस्म दींदो जेको हज कयो था उनके भी अल्लाह नूरानी जिस्म दींदो जेकी तव्हां ज़कात कोन सुञो था उनके भी अल्लाह नूरानी जिस्म दींदो इन जे लाइ अल्लाह चए मरण खां पोइ कुझु नेकियूं खणी अचो पर अहल बैत चवनि जेतिरी मारिफत अथी जेतिरी ॼाण अथी उन मारिफत उन इल्म जे हवाले सां ओतिरो अमल कर जेतिरी तुंहिंजी हैसियत आहे तूं अमल कर एतिरो कर जो असां अहल बैत खे सिफारिश करण जो मौक़ो मिले अहल बैत असांजे लाइ चवनि मालिक कुझु त करे आयो आहे कुझु बख़्शे हाँ क़िबला अब्बास अली नजफ़ी फरमाईंदा हुआ हिकु मजलिस में चयूं त जेको मरण वारो मरे थो पियो नेकियूं बि अथसि गुनाह बि अथसि जॾहिं हुनजो कलड़ो जेको आहे मथे हूंदो हेठि न थींदो अमलनि जो कुड़ो जेको आहे मथे हूंदो मौला अली पंहिंजे ओ खंदक वारी जंग जेका आहे ज़रबत जेका मौला अमीर अलैहिस्सलाम जेका उमर बिन अब्दुल खे हणी ज़रबत वाली योमल खंदक अफज़ल मिन इबादत सदर ये जो मौला अली जी मोहब्बत अली जेका ज़रब हणी भला उनखे उहा सकलनि जी इबादत खां अफज़ल आहे लिहाज़ा जंहिंजा आमाल खुटी पवंदा खुटल आहिनि केतिरो बि कयूं खुटल आहिनि मौला अली अलैहिस्सलाम हुकुम कंदो फ़रिश्तनि खे त हिनखे मुंहिंजे इन ज़रबत मां थोरी नेकी ॾे ज़रबत उहा मौला जी जेका सकलनि जी इबादत खां अफज़ल हूंदी हर मोमिन खे उन मां ज़रो ज़रो ॾिनो वेंदो मोमिन निजात पाईंदो सलावत पढ़ो मोहम्मद वाले लिहाज़ा ये शयूं नमाज पढ़णु सिखो चुप थी वियो हलंदा हलो न मूंसां गॾु नमाज पंज दाना पढ़ो अठों इमाम मौला अली रिज़ा अलैहिस्सलाम इबादत तो करे दिल में जो कहे एतरी इंतसारी न मुंहिंजी कहिड़ी इबादत मां ॾाढो गुनाहगार आहियां आजिज़ी निबरत एतिरो ख़ुशबू गुल वाला काले था ॾिसो एतिरो ख़ुशबू ऐं खुलू हुन जो हूंदो जो चवंदो त मां कुझु न कयो आहे जॾहिं मोमिन नमाज़ पढ़े थो मौला रिज़ा अलैहिस्सलाम पंहिंजो अमामुल आहे पंहिंजो अमामुल आहे अल्लाह खां दुआ था कनि खुदाया ही असांजो मुहिब आहे जेतिरी मारिफत हुयुसि ओतिरो कयो अथई हाणे असांजे सदके हिन खे माफ़ अरे नमाज़ पढ़णु धोली धोले दुआ था कनि असांखे नमाज़ न गुज़ाइण रोज़ा न छॾणु खपे ज़कात ॾियणु खपे खजिन वारा इलाही ज़कात भॻायूं था बदर ताईं कोन था पहुचनि हे जेको अल्लाह रिज़्क़ ॾिनो आहे इहो मोकिलियो मदरसनि में पाड़े जा जेके ग़रीब आहिनि मिस्कीन आहिनि बेवाऊं आहिनि यतीम आहिनि उन्हनि खे ॾियो ताकी पंहिंजी ज़िंदगी जो सवलो तरीक़ो गुज़ारे सघनि वाजिबात अहम आहिनि जेतिरी अहमियत नमाज़ जी आहे ओतिरी अहमियत रोज़े जी आहे जेतिरी रोज़े जी अहमियत आहे ओतिरी ज़कात जी अहमियत आहे ओतिरी ख़ुम्स जी अहमियत आहे इन लाइ को बि अमल न छॾणु खपे जेके बि वाजिबात आहिनि उनखे अदा करणु खपे सलावत पढ़ो मोहम्मद वाले
बेशक नहीं बेशक एक आलिम जी मौत पूरे जहान जी मौत आहे पूरे आलम जी मौत। बेशक हजरत मूसा अलैहिस्सलाम जो ज़मानो तवज्जो है रनिंग करण मूंखे बि ईंदियूं आहिनि तव्हां घरनि ते जेका आहे कन तव्हांजा खड़ा हुजनि ऐं मां आहिस्ता थो मूं चाहियां थो त का ॻाल्हि सम्झ में अची वञे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो ज़मानो चवण कोन पई वठे उम्मत जॾहिं चवण न पई वठे त आबिद सां मशवरो कई अलाए ॻाल्हि करे छो आबिद सां मशवरो कई सलावत करो मोहम्मद वाले हाणे मुंहिंजे ॾिसो मोली साहब 45 मिंट 40 मिंट तव्हां जेके वेहंदो दीदार कयोसि हाली मूंखे ॾिसो हज़रत मूसा अलैहिस्सलाम उम्मत खां तंग अची करे अल्लाह खां दुआ घुरण जे लाइ पहिरियों आबिद खां पुछे त हाणे मां हिननि खे छा कयां चई अज़ाब करे न छो छा कयां अज़ाब जी दुआ घुर इहो ई मशहूरु हिकु आलिम खां ॿुधाई आलिम खे चई मां छा कयां हिन उम्मत खे चई थोरी दिल ॾे आलिम जो 70 आबिदनि खां अफ़ज़ल बेशक बेशक आलिम चयो त न हिननि खे साईं मोकिलियो पियो माना सुधरी वञनि वाह वाह अज़ाब एतिरो हेठि अची चुको हो जो ॾिसण में पियो अचे वाह उन आलिम छा कयो चई त हाणे गुनाहगार आहियो अज़ाब मथो अथव चवण नबी जो कोन था वठो अज़ाब मथो अचे जो अथव जंहिं हाणे छा कयूं कि हाणे ईअं कयो जो माउ खां बच्चा खसियो कसे विहारियो उन्हनि खे ऐं तमामु घोरनि जा जेके बच्चा आहिनि उहे बि उन्हनि खां जुदा कयो जॾहिं ॿार माउ खां जुदा थिया रड़ी करण लॻा ऐं उहे जानवरनि जा फर उहे बि जेके आहिनि दाहूं करण लॻा हे गिड़गिड़ाए करे चवण लॻा ख़ुदाया असांखे माफ़ कर उन आलिम जे मशवरे ते आयल अज़ाब तरी आलिम हूंदो अमर बिल मारूफ कंदो नही मुनकर कंदो दीन सम्झाईंदो कान का ॻाल्हि तव्हांखे आलिम वटां मिलंदी बेशक बेशक मूंखे हुस्न ज़न आहे त पोइ मौलवी साहब रखियो अथव आहे अल्लाह अकबर अचो त साइण ज़हरा खां कुझु बिना बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मोमिन ख़्वाहिश कई आहे त जेको आहे सैयदा जो मसाइब पढ़ो साइण खां बिना उहा साइण जेका जन्नत जे दरवाज़े ते बीठी हूंदी मोमिननि खे सॼे हुकदारनि खे अज़ादारनि खे मातमदारनि खे सॼे जन्नत मोकिली क्या तव्हां पहिरियों वञो मां पोइ ईंदमि वॾी साइण हालांकि तमाम अंबिया बीठा हूंदा उहे हूंदा इंतज़ार नबी जे में सैयदुल अंबिया जे इंतज़ार में हूंदा ऐं नबी पाक जन साइण ज़हरा खे चवंदा ज़हरा मां तुंहिंजे इंतज़ार में जॾहिं तूं जन्नत में दाख़िल थींदे पोइ मां दाख़िल थींदुमि साइण ते सैयदुल अंबिया इहे चवंदा चए बाबा पोइ जे ईअं ॻाल्हि आहे त मां जेको दुनिया में अज़ादारनि सां वाइदो कयो तव्हां अज़ादारी कयो मुंहिंजे बचे खे रो उन जूं मजलिसूं करायो नियाज़ नज़र कयो मां जन्नत में तव्हांखे पाण खां पहिरियों पहुचाईंदुमि बाबा मां न ईंदुमि मुंहिंजो कयल वाइदो पूरो थिए अज़ादारनि खे पहिरियां मोमिननि खे पहिरियां जन्नत में दाख़िल कंदुमि अल्लाह छा मक़ाम आहे हिकु रिवायत मां पढ़ी 100 कतारूं हूंदियूं क़यामत जे ॾींहुं 99
कतारूं जो सब मौला हुसैन जूं वाह 99 कतारूं सब अज़ादारनि जूं हूंदियूं हिक कतार हूंदी जेका तमाम अंबिया ऐं औलिया उन कतार में हूंदा मौला हुसैन जूं 99 कतारूं अज़ादारनि जूं 99 कतारूं बिहारुल अनवार में हदीस जेका लिखियल आहे ते जेको आहे अज़ादारनि खे बख़्शो अल्लाह अल्लाह नबी जी थी मुसलमाननि जे ज़ुल्मनि खां तंग अची करे बाबे जे कबर ते आई बाबे जी कबर ते भगल हथ रखी भगल हथ रखी करे रोई करे चवंदी बाबा न मूंखे घर में था वणजनि न मूंखे जंगल जे बयाबान में हली मूंखे शहर खां ॿाहिरि कोठो ठाराए ॾिनो उहो बि बाबा ठाहे छॾियो बाबा जिन हथनि खे चुमींदे हिकु भञी छॾियो बाबा मुंहिंजो पासीरी बि भञी छॾियो अथऊं सोलो साह बि नथी खणी सघां मौला अल्लाह अकबर बाबा हाणे ज़िंदगी खां थकिजी रुवाए जे लफ़्ज़नि सां दुआ में ॾिजे अल्लाहुम्मा अज्जिल वफ़ाती ख़ुदाया मूंखे जल्दी मौत ॾे कोई जवान मर्द हुजे औरत हुजे ख़ासि करे जेके नंढड़ा बचड़ा हुजनि साईं ज़हरा जा नंढड़ा बचड़ा आहिनि हसन हुसैन सैयदुल अंबिया फरमायो कबर नबी माला ज़हरा तुझे रोइण जा ॾींहं ख़तम रात तू मुंहिंजी महिमान साईं रोईंदी रोईंदी घर आई उम्मे ऐमन खे चवण लॻी उम्मे ऐमन मूंखे बाबे चयो आहे तूं अॼु राति मूं वटि पहुची उम्मे ऐमन तोखे वसीयत थी कयां पंहिंजे बचनि जी मूंखां पोइ अगरि उहे पाणी घुरंदी पाणी ॾिजां मानी घुरंदी उन्हनि खे ॾिजां उन्हनि खे कपिड़ा पाराइजां इन जो काम जे तजहीज़ तकफ़ीन में लॻी वञो मुंहिंजा बच्चा बुखिया न रखी अल्लाह अकबर साईं रोईंदी रोईंदी घर आई उम्मे ऐमन खे चयईं उम्मे ऐमन अबुल हसन खे वठी मुंहिंजो आख़िरी टाइम आहे इहे वञी अबुल हसन खे चयो त ज़हरा थी चवई मां लम्हे ॾी महिमान मां वञण वारी आहियां हज़ारो मौला अमीर जुती न संभाली अमाम न संभालियो रोईंदा रोईंदा घर आया हीअ मौला जन घर आया आहिनि साईं ज़ख्मी हालत में मौला अली जो इस्तक़बाल कयो जंहिंजे लाइ नबी उथी बीहंदो मौला जा फरमाइनि ज़हरा तूं ज़ख्मी आहीं तो ताईं सभु शयूं माफ़ ये मौला जन आया आहिनि साईं ज़हरा मथनि खां विहारियो ऐं साईं खे मौला अमीर जन फरमाइनि ज़हरा कीअं तकलीफ़ कयई या अली बाबे चयो आहे तूं लम्हे लहदे जी महिमान मां वञण वारी आहियां मां तोखे दस्त बस्ता अर्ज़ थी कयां मां तुंहिंजी घर वारी मूंखां
वसीयतूं आहिनि ज़हरा कॾहिं ज़िंदगी में न घुरियो थी अॼु त घुरिया या अली कुझु मां घुरां ई कोन थी जो बाबे मना कई त अली खे कॾहिं सवाल न कयो अल्लाहु अकबर अल्लाह जारो साईं थी फरमाए या अली मुंहिंजो जनाज़ो अध रात जो खणी वियो या अली मूंखे गुस्ल रात जो ॾिजां कफन रात जो ॾिजां या अली मुंहिंजी क़बर ते रोज़ अची करे क़ुरान पढ़जां उन खां बाद में साईं फरमायो या अली ॿियूं जेके बि वसीयतूं आहिनि उहे तूं बजा हाणे न बजा हाणे तुंहिंजी मर्ज़ी लेकिन हिन वसीयत ते ज़रूर अमल कजांइ मौला अमीन फरमायो ज़हरा इरशाद शादा फरमायो दारो साईं चवण लॻी हुसैन रात जो टे दफ़ा जाॻंदो उथी करे चवंदा या अम्मा अम्मा मां प्यासो मूंखे पाणी पिया हाय हाय मोमिन देवया हुज्जतुल इस्लाम वल मुस्लिमीन क़िबला अल्लामा सैयद महमूद चर्चा साहब आने वाले सामो हुज्जतुल इस्लाम वल मुस्लिमीन क़िबला अल्लामा अंसार सफलैन ज़िक्र अहद कंदा मर मोहम्मद आल मोहम्मद बुलंद